अॼोको जेको बुख हड़ताली कैंप जो मक़सदु आहे उन जो मक़सदु इहो आहे त सॻियूं हिकु वॾी आबादी रखंदड़ शहर आहे। कचे सां गॾोगॾु हिन सां शहर बि गॾु आहिनि। हितां जे RHC इन अस्पताल खे बणायो वञे BHU खे। हालांकि थियण त ईअं घुरिजे DC खैरपुर कमिश्नर सखर खे फौरी तौरु नोटिस वठणु घुरिजे। उन ॾींहुं इन जो ऐलान थियणु घुरिजे जंहिं ॾींहुं 5 मासूम भट्टी बिरादरी जा मासूम ॿारड़ा सड़ी रख थिया। पर जेकॾहिं उते जेके दोस्त असांजा मीडिया दोस्त या समाजी माण्हू पहुता उन्हनि हालति ॾिठी हूंदी त लाशनि जी बि बेहरमती पई थिए त टेबलुनि ते कुर्सियुनि ते उनखे ट्रीट पिया कया वञनि। न हिते बेड आहिनि न को सुठो स्टाफ आहे। हिते जेकॾहिं स्टाफ आहे त उहो बि थोरो आहे। उन सां गॾोगॾु इंतिज़ामिया खे घुरिजे सिंध गवर्नमेंट खे असां अपील था कयूं त महिरबानी करे हीअ हेल्थ सेंटर खे वॾो करे इन खे RHC जो दर्जो ॾिनो वञे। हितां जे आवाम सां नाजाइज़ियूं ज़ुल्म बर्बत बंदि कयो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त DC खैरपुर कमिश्नर सखर खे ऐं DHO खे हेल्थ खे सेक्रेटरी हेल्थ खे मिनिस्टर हेल्थ खे घुरिजे त फौरी तौरु सॻियूं अस्पताल सां गॾोगॾु तालके जे सभिनी अस्पतालुनि ते नज़रसानी कई वञे।